नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे घोटकी में बेरोज़गारी खां तंग थी नौजवान अरशद सुमरो पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। नौजवान जो 80 सैकड़ो जिस्म सड़ी वियो आहे, जॾहिं त ॻणती जोगी हालत में नौजवान खे तालके अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे घोटकी में बेरोज़गारी खां तंग अची नौजवान अरशद सुमरो पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे घोटकी में मुश्ताक लेगारी सां। जी मुश्ताक, अपडेट कजो, हिन वक़्तु नौजवान जी हालत कीअं आहे? जी, घोटकी जो नौजवान बेरोज़गारी तंग अची करे पंहिंजो पाण मथां पेट्रोल हाणे बाहि ॾेई छॾी आहे। घोटकी जे बिजली ग्रेड वेझो बेरोज़गारी खां तंग अची नौजवान अरशद सुमरो पाण मथां पेट्रोल हाणे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। नौजवान जो 80 सैकड़ो जिस्म सड़ी वियो आहे। नौजवान खे ॻणती जोगी हालत में तालका अस्पताल घोटकी मुंतकिल कयो आहे। हिन वक़्तु जेका उते नौजवान जी जेका हालत तमामु ॻणती जोगी आहे। हिन वक़्तु उनखे जेको सखर या हैदराबाद रेफर कयो पियो वञे। मां ॿुधाईंदो वञा त घोटकी जे बिजली ग्रेड जे वेझो बेरोज़गार खां तंग अची नौजवान अरशद सुमरो पाण मथां पेट्रोल हाणे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। जी, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।